दोस्तो ही कहाणी आहे हिकु अहिड़े फ़क़ीर जी जंहिंजी दरगाह ते इंसाननि सां गॾु पखी बि अची वेहंदा हुआ, जंहिं जे आस्थाने ते बुखियो बि सैर थींदो हो ऐं रोईंदड़ बि खिलंदे मोटंदो हो। दोस्तो अचो पिए शुरू कयूं था। अस्सलामु अलैकुम दोस्तो। साईं समन शाह सरकार जो असल नालो समन अली शाह ॿुधायो वञे थो। चवनि था त हू हिकु सादे ॻोठाणे घराणे में पैदा थियो। नंढपण खां ई संदसि तबियत ॿियनि ॿारनि खां मुख़्तलिफ़ हुई। जिते ॿिया ॿार रांदि रूंद में मसरूफ़ हूंदा हुआ, उते समन शाह ख़ामोशी सां कंहिं वण हेठि वेही ज़िकर में मशग़ूल हूंदो हो। संदसि दिलि में अलाह जी मोहबत अहिड़ी त समायल हुई जो हू नंढपण खां ई जानवरनि ऐं पखियुनि सां अजीब शफ़क़त रखंदो हो, ख़ासि करे मुर्गनि सां। संदसि हिकु ख़ासि लॻाउ हो। ॻोठ वारा चवंदा हुआ त जॾहिं हू सुबुह जो अज़ान खां अॻु उथी इबादत कंदो आहे त मुर्ग पाण मुरादो अची संदसि चौधारी वेही रहंदो आहे। हिकु ॾींहुं ॻोठ जे माण्हुनि ॾिठो त समन शाह सरकार जी झूपड़ी अॻियां सवें मुर्ग गॾु थियल आहिनि। को बि उन्हनि खे हणण या भॼाइण जी कोशिश कंदो त हू वरी बि अची शाह जे वेझो वेहंदा। माण्हुनि खे हैरत थी कंहिं सवाल कयो, साईं ही कुकड़ अव्हां वटि छो गॾु थियनि था? समन शाह मुस्कुराए चयो, इहे बि अलाह जूं मख़लूक आहिनि। जंहिंजी दिलि में नफ़रत न हुजे, उन वटि हर मख़लूक अमन सां अचे थी। उन ॾींहं खां पोइ माण्हू खेसि कुकड़नि वारो फ़क़ीर सॾणु लॻा। वक़्तु गुज़रंदो रहियो। समन शाह सरकार जी शोहरत परे परे ताईं पखिड़िजी वई। माण्हू पंहिंजा मसइला खणी ईंदा। को बीमार ॿारु खणी ईंदो, को कर्ज़ में ॿुॾल त को दिलि जी सकून लाइ। चवनि था त हिकु दफ़े हिकु ग़रीब औरत पंहिंजे बीमार पुट खे खणी आई। ॿारु सख़्तु बीमार हो। समन शाह सरकार पंहिंजे हथनि सां कुझु दाणा कुकड़नि खे खाराया ऐं पोइ ॿार जे मथे ते हथु रखियो। दुआ घुरी। कुझु ई ॾींहं में ॿारु सिहतयाब थी वियो हो। उन वाक़िए खां पोइ माण्हुनि जो यकीन वधीक मज़बूत थी वियो। समन शाह सरकार वटि कॾहिं बि माल दौलत न हुई। संदसि कपिड़ा सादा, खाधो सादो, रिहाइश सादी, पर संदसि दिलि अमीर हुई। जेको बि संदसि दर ते ईंदो ख़ाली न मोटींदो हो। हू चवंदो हो, फ़क़ीरी उहा नाहे जो हथ ख़ाली हुजनि, फ़क़ीरी उहा आहे जो दिलि में दुनिया न हुजे। संदसि आस्थाने ते हर रोज़ु कुकड़नि लाइ दाणा रखिया वेंदा हुआ। चवनि था त हू पाण खां वधीक कुकड़नि जो ख़्यालु रखंदो हो। कंहिं बि कुकड़ खे तकलीफ़ थींदी त शाह सरकार खे बेचैनी थी वेंदी हुई। हिकु भेरे कुझु माण्हुनि हसद में अची कुकड़नि खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिश कई। राति जी ऊंदाही में हू दाणनि में ज़हर मिलाए विया हुआ। पर सुबुह जो जॾहिं समन शाह सरकार इबादत लाइ ॿाहिरि निकितो त हुन दाणनि खे ॾिसी सम्झी वरितो। हू ख़ामोशी सां उहे दाणा ज़मीन में दफ़न करे छॾिया। चवनि था त उन ॾींहं खां पोइ जिन माण्हुनि उहा साज़िश कई हुई, उन्हनि खे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो। हू पाण अची शाह समन सरकार खां माफ़ी वठी विया। शाह सरकार खेनि चयो, नफ़रत पाण खे साड़े थी, मोहबत ॿियनि खे बि बचाए सघे थी। वक़्त सां गॾु संदसि करामतनि जूं ॻाल्हियूं पूरी सिंध में पखिड़िजी वयूं। माण्हू चवंदा हुआ त जॾहिं हू दुआ कंदो आहे त मींहुं वसंदो आहे। जॾहिं कंहिंजी दिलि टुटंदी हुई त संदसि लफ़्ज़नि सां जुड़ी वेंदी हुई। संदसि वफ़ात खां पोइ बि संदसि दरगाह ते कुकड़नि जो अचणु जारी रहियो। माण्हू चवनि था त अॼु बि जॾहिं को सचे दिलि सां दुआ घुरे थो त उते कुकड़नि जी आवाज़ सां फ़िज़ा गूंजे थी, ॼण त उहे बि दुआ में शामिल आहिनि। समन शाह सरकार जी ज़िंदगी हिकु सबक़ु आहे। दोस्तो, मोहबत सभ खां वॾी ताक़त आहे।
जेको अल्लाह जी मख़लूक सां प्यार करे थो, अल्लाह बि उन सां प्यार करे थो। जानवरनि सां शफ़क़त, इंसानियत सां हमदर्दी ऐं दिलि में सचाई, इहे ई असल इबादतूं आहिनि। दोस्तो, सिंध जी मिटी में अॼु बि केतिरनि बुज़ुर्गनि जूं ख़ुशबू समायल आहे। समन शाह सरकार जो नालो उन्हनि मां हिकु आहे जेको कुकड़नि जी सूरत में बि मुहबत जो पैगाम ॾेई वियो। जेकॾहिं अव्हां कॾहिं संदसि दरगाह ते वञो त यादि रखो, उते रुॻो इंसान न पर पखी बि दुआ कनि था, ऐं शायदि उहो ई समन शाह सरकार जो असलु मौजज़ो आहे, हिकु अहिड़ो दिलि जंहिं में सॼी मख़लूक लाइ जाइ हुजे। उमेदु कयां थो दोस्तो अॼु जी कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।